जेकॾहिं तव्हांखे सेंटेंस ठाहिण ऐं लिखणु अचे थो त सम्झो इंग्लिश तव्हांखे अची वई। इंग्लिश में साउंड्स केतिरा आहिनि, कहिड़ा आहिनि? छा इंग्लिश अल्फ़ाबेट में के अहिड़ा लेटर्स बि आहिनि जंहिंखे वर्ड कंसीडर कयो वेंदो आहे? अस्सलाम वालेकुम, वेलकम बैक। ही वीडियो तमामु घणो फ़ाइदेमंद थियण वारो आहे, छो जो हिन वीडियो में जेके असां ॻाल्हियूं कवर कंदासीं अगरि उहे तव्हांखे अची वियूं त सम्झो काफ़ी हद ताईं तव्हांजो इंग्लिश जो कॉन्सेप्ट क्लियर थी वेंदो। टिल नाउ वी आर टोल्ड एंड टॉट दैट द लेटर्स ऑफ इंग्लिश लैंग्वेज आर द साउंड्स ऑफ इंग्लिश। यस, दैट्स ट्रू। बट इहा ॻाल्हि इते ख़तम नथी थिए, इहा ॻाल्हि असांखे अधूरी पढ़ाई वेंदी आहे। एंड वी वर नेवर टोल्ड दैट अपार्ट फ्रॉम इंग्लिश अल्फाबेट देयर आर आल्सो अदर साउंड्स इन इंग्लिश। पर टेंशन लेने का नहीं देने का। सो अचो त इंग्लिश लैंग्वेज जी बेसिक शयुनि खे सम्झूं। ॾिसो, दुनिया में जेका बि लैंग्वेज आहे उनखे रिप्रेज़ेंट केरु कंदो आहे? साउंड्स। साउंड हर लैंग्वेज में हूंदा आहिनि। दुनिया में का बि अहिड़ी लैंग्वेज न आहे जंहिंमें साउंड्स न हुजनि। सपोज़ तव्हांजे अॻियां अगरि कोई चाइनीज़ थो अचे ऐं उहो ॻाल्हाए थो ची चूं चा साउंड्स थो कढे त तव्हांखे का बि ॻाल्हि सम्झ में न ईंदी, रुॻो हुनजा तव्हां साउंड्स ॿुधंदव पर सम्झ में कुझु बि न ईंदो। ईअं ई दुनिया जे हर साउंड खे सुञाणण ऐं उनखे रिप्रेज़ेंट करण लाइ कुझु सिंबल्स जी ज़रूरत हूंदी आहे। सो इंग्लिश लैंग्वेज जा उहे सिंबल्स कहिड़ा आहिनि? लेटर्स। उहे टोटल घणा आहिनि? 26, जंहिंखे असां कलेक्टिवली चवंदा आहियूं इंग्लिश अल्फ़ाबेट। अल्फ़ाबेट मतिलबु हिकिड़ो ग्रुप आहे लेटर्स जो। सो अचो त हाणे इंग्लिश अल्फ़ाबेट जंहिंजा अखर 26 आहिनि उन्हनि में ॾिसूं त उन्हनि मां साउंड्स केतिरा था ठहनि। टोटल 26 अखर आहिनि पर साउंड्स ॾिसूं केतिरा था ठहनि। सभ खां पहिरियां साउंड आहे ए जो अ, ब, स, ड, ई, फ, ज, ह, आई, ज, क, ल, म, न, ओ, प, क, र, स, त, उ, वे, व। एक्स खे असां शीन जो आवाज़ ॾेई पढ़ंदा आहियूं। वाई खे असां य जो आवाज़ ॾेई पढ़ंदा आहियूं, य, ज़। सो इहे टोटल थी विया 26 साउंड्स। ठीकु आहे, जेतिरी अल्फ़ाबेट आहे ओतिरा साउंड्स आहिनि। पर इंग्लिश अल्फ़ाबेट खां वधीक हिन जा साउंड्स था क्रिएट थियनि। उहे कीअं था थियनि अचो त उन ॿुधायूं था ऐं आख़िर में टोटल कंदासीं त उहे साउंड्स आख़िर में टोटल थियनि घणा था। इंग्लिश अल्फ़ाबेट में ही हिकिड़ो अहिड़ो अखर आहे जेको ॿिए कंहिं सां मिले थो त उनजो साउंड ई चेंज थो करे छॾे। कीअं? सी जे अॻियां ईंदो त च जो आवाज़ थींदो, एस जे अॻियां ईंदो त इहो श जो आवाज़ थींदो, शे छटी जो बि। टीअ जे अॻियां ईंदो त थ जो आवाज़ थींदो या दाल दर जो। पीअ जे अॻियां ईंदो त फे फानूस या फे फीथे जो आवाज़ ईंदो। ठीकु आहे, एस जो बाद में ॿुधायां थो, हिन सां कुझु ॿियो लॻंदो। खे जे अॻियां ईंदो त खे खचर या खे खट जो आवाज़ ईंदो। जे अॻियां ईंदो त जे झिरकी जो आवाज़ ईंदो। झ जो, ख जो, फ, थ, श, चर। डीअ जे अॻियां ईंदो त धाल जो आवाज़ ईंदो। ध। बीअ जे अॻियां ईंदो त भे भित जो आवाज़ ईंदो। घ। ठीकु आहे, हिन मां ॿिया बि साउंड्स क्रिएट थींदा हूंदा पर हिन वक़्तु जेको अहम आहे मां उहो ई ॿुधाईंदो थो हलां। एस खां पोइ असां आई ओ एन ॾींदासीं त हिन में थींदो शन जो आवाज़। ठीकु आहे, शन जो आवाज़। इहे साउंड्स वरी हिननि मां एक्स्ट्रा थी विया, ही बि साउंड्स क्रिएट थी विया। अचो त हिन अॻिते वधूं। साइकिल। हाणे आहे हिते बि सी, हिते बि सी, पर ॿिन्हिनि जो साउंड चेंज थो थी वञे। पर सीअ जो असां हिते साउंड हिकिड़ो करे कंसीडर करे पढ़ी वियासीं त स जो आवाज़ आहे, पर सीअ जो साउंड कॾहिं क जो हूंदो आहे कॾहिं सीअ जो। हाणे हिते ॾिसो साइकिल, सीन, हिते काफ, साइकिल। ठीकु आहे, हिते स, हिते क। वरी अचो आए ते, हिते बि आहे, हिते बि आहे। हिते जॾहिं फाइन में आहे आहे त उनखे अलफ़ ई ज़ेरा ई करे था पढ़ूं, फा ई, फा ई ने। ठीकु आहे, वरी जॾहिं हिते फिट में उहा ई आहे अचे थी त पोइ उनखे असां छा था पढ़ूं? अलफ़ ज़ेरे ए, फे, फिट टे। मतिलबु हिते असां आस्ते हुनखे पढ़ूं था ऐं ज़ेर जो आवाज़ ॾियूं था। मतिलबु आए जा बि 2 साउंड्स थी विया, सीअ जा बि 2 साउंड्स थी विया। सो टोटल साउंड्स खे मिलाईंदासीं त अंग्रेज़ी अल्फ़ाबेट 26 आहिनि, इन में को डाउट न आहे। हुनजा 26 जा साउंड बि 26 आहिनि, पर उन्हनि खां अलावा बि अंग्रेज़ी लैंग्वेज में साउंड्स क्रिएट थियनि था ऐं उहे टोटल साउंड्स कवर 44। अंग्रेज़ी लैंग्वेज में 26 अखर आहिनि पर उन्हनि जा साउंड्स केतिरा आहिनि? 44। सो उमेद आहे हिन महिल ताईं तव्हांखे ही टॉपिक क्लियर थी वियो हूंदो।